अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त कुझु दोस्तनि मूंखे चयो त टेलीग्राम कहिड़ी तरह सां हलाए सघिजे थो ऐं टेलीग्राम में कहिड़ियुनि कहिड़ियुनि एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी आहे, पर मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां टेलीग्राम खे डिलीट करे ऐं टेलीग्राम जी जॻह ते प्लस मैसेंजर खे तव्हां इंस्टॉल करियो। उहो तव्हां उनजी लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में, इन वीडियो जी डिस्क्रिप्शन में तव्हांखे ॾेई छॾींदुमि, तव्हां उनखे डाउनलोड करियो। ठीकु आहे, तव्हां सभ खां पहिरीं जीअं व्हाट्सअप जी आई डी ठहंदी आहे, इन ई तरीक़े सां तव्हां प्लस मैसेंजर जी आई डी ठाहियो। उहो प्लस मैसेंजर जेको आहे उहो बि टेलीग्राम वांगुरु ई आहे, टेलीग्राम ई आहे। ठीकु आहे न। ऐं तव्हांखे सभ खां पहिरीं तव्हां प्लस मैसेंजर जो जेकी लैंग्वेज आहे तव्हांखे उहा उर्दू में रखणी पवंदी। उर्दू में रखण जे लाइ तव्हां सभु पहिरीं तव्हां हिते सर्च ऑप्शन ते वञो ऐं तव्हां सर्च करियो AS लाशारी। AS लाशारी। ठीकु, सर्च करण खां पोइ ॾिसो हीअ जॻह मूं लिखियो टेली, तव्हांखे सर्च करिणो पवंदो। तलाश ते वञी करे तव्हांखे सर्च करिणो पवंदो। टेलीग्राम उर्दू। ठीकु आहे, तव्हां इहे सर्च कंदा, हीअ तव्हांखे जो मिली वियो टेलीग्राम उर्दू में चलाएं। माना तव्हां टेलीग्राम जी जेकी लैंग्वेज आहे तव्हां चेंज करियो। सभ खां पहिरीं ॾिसो हीअ लिंक आहे, तव्हां इन लिंक खे दबायो। ठीक है ना, इसे लिखे आप ई उर्दू ज़बान में इस्तेमाल कर रहे हैं, आप किसी भी वक्त तरतीब पे अपनी ज़बान तब्दील कर सकते हैं। ठीक है, ठीक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो त तव्हांजी जेकी पहिरियां इंग्लिश में हूंदी आहे, उन खां पोइ तव्हांजी लैंग्वेज आहे उहा तव्हांखे उर्दू में अची वेंदी। ठीक है ना, तव्हांखे लैंग्वेज तव्हांखे उर्दू में ई रखणी आहे। ठीक है ना, उनखां पोइ ॿियो कमु तव्हांखे कहिड़ो करिणो आहे, उहो तव्हांखे कमु तव्हां बैक ते वञो। ऐं दोस्तो मां तव्हांखे टेलीग्राम डिलीट करण जे लाइ इन जे करे चयो त छो त टेलीग्राम में एतिरा ऑप्शन न आहिनि जेतिरा प्लस मैसेंजर में आहिनि। छो त प्लस मैसेंजर में काफ़ी सारियूं सेटिंगूं आहिनि, उहो सेटिंग टेलीग्राम जे अंदर बि न आहिनि। मां तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त तव्हां टेलीग्राम खे डिलीट करे तव्हां जेको प्लस मैसेंजर तव्हां उनखे इंस्टॉल करियो। ऐं तव्हां इहो जेको निशान आहे पेंसिल तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां छो त इन ते न, तव्हां इन ते इहो जेको निशान तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां तरतीबियात ते क्लिक करियो। ठीकु, तरतीबियात ते क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसो बिल्कुलु यूज़र नेम तव्हांखे पंहिंजो लॻाइणी आहे। ठीकु आहे, यूज़र नेम कहिड़ी तरह सां लॻाइणी आहे उहो तव्हांखे मां इन वीडियो जे अंदरि ॿुधायां थो। तव्हां इहो जेको ऑप्शन आहे तव्हां यूज़र नेम ते तव्हां इन ते वञो। ठीकु, तव्हां इन ते पंहिंजो यूज़र नेम लॻायो। ठीकु, जी मुंहिंजो नालो आहे अब्दुलसलाम लाशारी, मां इन ते मुंहिंजो यूज़र नेम लॻाईंदुसि। ठीकु, ठीकु, तव्हां सभ खां पहिरीं तव्हांखे मां पंहिंजी यूज़र नेम जे अंदरि लॻाए छॾी आहे। त यूज़र नेम लॻाइण तव्हांखे हिकु ॻाल्हि ध्यानु में हिते ॻाढ़ो निशान अचे त तव्हांखे यूज़र नेम न लॻी हूंदी। ठीकु आहे न, त जे हिते साओ निशान अची वञे सम्झो तव्हांजी यूज़र नेम इन जे अंदरि फिक्स थी वई आहे। जे ॻाढ़ो निशान लॻे त तव्हां सम्झो त तव्हांजी यूज़र नेम कमु न पई करे। ठीकु आहे न, तव्हांखे इहो निशान बिल्कुलु तव्हां न लॻायो, ख़ैर को मसइलो न आहे। तव्हां पंहिंजी यूज़र नेम लिखी करे तव्हां इन ते टिक वारे निशान ते क्लिक कंदा त तव्हांजी यूज़र नेम इन जे अंदरि लॻी वई। ॾिसो मूं इन जे अंदरि यूज़र नेम लॻाए छॾी आहे। यूज़र नेम लॻाइण जो फ़ाइदो इहो आहे त तव्हां जेकॾहिं ॾिसो
तव्हां जेकॾहिं कंहिंसां कंहिं ग्रुप जे अंदरि या कंहिं ग्रुप जे अंदरि तव्हां कंहिंसां ॻाल्हाइणु चाहियो था, तव्हां सिर्फ़ु तव्हां इन ते क्लिक करे ॾिसो। तव्हां इन जे ई जो मैसेज तव्हां इन ते हिकु बार तव्हां ईअं क्लिक कंदो, जवाबु ॾियो। ॾिसो तव्हां जेके पहिरियों सभु खां पहिरीं तव्हां इन ते ई लॻायो। लॻाइण खां पोइ तव्हां ॾिसो कंहिंजो बि जेके तव्हां नालो लिखंदा त मां लिखंदो अरशद सुमरो। ॾिसो इन मां जेके ॾिसो त ग्रुप में 2 लख माण्हू ईंदा आहिनि त तव्हांखे इन जो ई जेके तव्हां ई लॻाईंदा तव्हांजो SMS जल्दी जल्दी पढ़ियो वेंदो। जेके तव्हां ई न लॻाईंदा त तव्हांजो मैसेज जल्दी जल्दी न पढ़ी सघंदा, छो त 2 लख माण्हुनि जी रश हुजण जे करे ग्रुप में माना 2 लख माण्हू शामिलु हुजण जे करे ग्रुप में रहणु आसान थोरो न आहे। ठीकु है, हीअ तव्हां सम्झी विया हूंदा। हीअ त थियो त यूज़र नेम लॻाइण जो फ़ाइदो, यूज़र नेम लॻाइण जो फ़ाइदो इहो ई आहे। छो त हाणे तव्हांखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो त तव्हांजो हुनजी सेटिंग जेके आहिनि उहो तव्हांखे कुझु चेंज करणियूं आहिनि। छो त जेके तव्हां सेटिंग चेंज न कंदा तव्हांखे जो त तव्हां टेलीग्राम ऑटोमेटिकली छॾे हलिया वेंदा। छो त जी सेटिंगूं तव्हांखे करणियूं पवंदियूं आहिनि। तव्हांजे 3 डॉट बटन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण तव्हां तरतीबात सेटिंग तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो हीअ तरतीब सेटिंग तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ डेटा और ज़ख़ीरा तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो ये जेको जिस वक्त मोबाइल डेटा इस्तेमाल करते हो तो कोई मीडिया नहीं, माना तव्हां इन जे अंदरि जेके तव्हां डेटा खोलियो तव्हांजे डेटा में फ़ोटो ऑटोमेटिकली डाउनलोड थी वञनि था या वीडियो ऑटोमेटिक डाउनलोड थी वञनि था। इनखे रोकण जे लाइ तव्हां इन सभिनि खे ये पहिरियां ऑन हूंदा तव्हां इनखे ऑफ करे छॾियो। सभिनि खे तव्हांखे ऑफ करे छॾिणो आहे। ठीकु है न, हिकिड़ी इहा सेटिंग थी। ॿी सेटिंग इतलात ऐं आवाज़। छो त तव्हां जेके 2 लख ग्रुप में माण्हू शामिलु हूंदा त उनजा SMS तव्हांजे ग्रुप में ईंदा हूंदा त तव्हांखे इन सभिनीनि खे ऑफ करे छॾिणो आहे। ठीकु आहे न, सभु ॾिसो मूं समय तव्हांखे इन तरीक़े सभिनि खे तव्हांखे ऑफ करे छॾिणो आहे। तव्हां सभिनि खे इन जे अंदरि तव्हां सभिनि खे ऑफ करे छॾिणो आहे। ऑफ करे तव्हां छो त काफ़ी सारा दोस्त टेलीग्राम हलाइण खां पोइ टेलीग्राम मां बेज़ार थी वञनि था, तो इन जे करे बेज़ार थी वञनि था। तव्हां बि इन जी सेटिंग इहे करे वठंदा। ठीकु, ऐं 3 नंबर ते सेटिंग आहे त राज़दारी हिफ़ाज़त। तव्हां इन जे तव्हां सिर्फ़ु छा था करिणो, तव्हां इन जी सेटिंग ते कुझु बि न आहे करिणो। ऐं हिकिड़ी ॿी सेटिंग तव्हांखे ॿुधायां थो त गुफ़्तगू की तरतीब तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो गैलरी में महफ़ूज़ करें। छो त जेके तव्हां फ़ोटो डाउनलोड कयो था त तव्हांजो फ़ोटो गैलरी में सेव नथो थिए ऐं तव्हां डायरेक्ट तव्हांजी फाइल में सेव थिए थो, गैलरी में सेव नथो थिए। छो त तव्हां फ़ोटो सेव कंदा हूंदा त तव्हांजो फ़ोटो गैलरी में न ईंदी हूंदी। पोइ इन जे करे तव्हां इनखे जेके ऑफ हूंदो तव्हां इनखे ऑन करे छॾिणो आहे। इनखे तव्हां ऑन करे छॾिणो। ठीकु आहे न, ऑन करण जो मतिलबु तव्हांजी फ़ोटो तव्हांखे डायरेक्ट ऑटोमेटिकली न तव्हां जेके तव्हां डाउनलोड कंदा तव्हांजी फ़ोटो इन जे अंदरि सेव थी वेंदी गैलरी जे अंदरि। ठीकु आहे न दोस्तो, आख़िरी सेटिंग मां तव्हांखे ॿुधाईंदो हलियां त आख़िरी सेटिंग इहा आहे त तव्हां जेकॾहिं कंहिं ग्रुप में शामिलु थियणु चाहियो था उहो कीअं तव्हां सर्च करे तव्हां ग्रुप में शामिलु थियो। छो त तव्हां एडमिन खे नंबर जेके तव्हां एडमिन खे नंबर शामिलु करण जे लाइ ॾींदा त उहो एडमिन केतिरनि मेंबरनि जा नंबर सेव कंदो ऐं केतिरनि नंबरनि खे ग्रुप में शामिलु कंदो। ऐं तव्हां ख़ुदि ई एडमिन खे गुज़ारिश कोन कंदा, तव्हां ख़ुदि ई उन ग्रुप में शामिलु थी सघो था। त भई तव्हां सर्च वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां लिखो जीअं त मुंहिंजो ऐं तव्हां इन जे अंदरि सर्च कंदा कोई बि ग्रुप तव्हांखे सर्च करिणो किताब जे बारे में या लिखंदा तव्हां SINDHY सिंधी किताब। सिंधी तव्हां ग्रुप लिखंदा सिंधी काफ़ी सारा इन जे अंदरि सिंधी अची वेंदा। ठीकु आहे न, तव्हांजे ग्रुप में जेके शामिलु थियनि तव्हांजे ग्रुप में शामिलु बि थी सघो था। ठीकु आहे न, इहे जो त इहे अॼु जी वीडियो जेकी वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। EAS लाशरे तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।